नाज़रीन असां हिन वक़्तु मौजूद आहियूं सोराब ॻोठ टाउन जे इलाइक़े लासी ॻोठ में, जिते टाउन में जेको आहे कम न थियण खिलाफ़ STP सॾ ते सरापा एहतजाज आहिनि। अचो त सियासी समाजी अॻवान सां ॻाल्हायूं त हिननि जो छा चवणु आहे। इलाके में 15 साल से या 20 साल से काम ना होने के बराबर है। उसकी वजह सिर्फ ये है कि ना तजुर्बेकार जो लोग आए हुए हैं और गली रोडों पे से लोग पकड़ के लाए गए हैं, जिनको इस चीज़ का पता ही नहीं है, तजुर्बा ही नहीं है कि नाज़िम किसको कहा जाता है, चेयरमैन किसको कहा जाता है, रोड किसको बनाने किस तरीके से करना चाहते हैं। या सिर्फ कोई मूवी नहीं बन रही या कोई हॉरर मूवी बन रही है जिसमें आते हैं 4 गार्ड बिठा के और अपने आगे से जो अपनी वीडियो बना के तस्वीरें बना के चले जाते हैं। यहाँ 15 साल से जो हम काम देख रहे हैं, यहाँ इस टाइम जो नाज़िम मौजूद है उसने सिवाय कचरे के अलावा बाकी कोई काम नहीं किया और ना ही काम होता है। आज उसके लिए मुंह बोलता है, ये सबूत है, लानत है उन जो यहाँ काम करते हैं उनकी शक्लों पे कि ये पीछे अवाम देख ले। अगर इन्होंने कोई अच्छा काम किया हुआ होता तो ये अवाम आज हमारे साथ नहीं होती। आज वो अवाम साइडों में खड़े होकर हमारे ड्रामे ये देख रहे होते, हमारे तमाशे देख रहे होते। लेकिन आज ये तमाशे, ये लानतें उन लोगों के, उनके तमाम नुमाइंदों चेहरों पे लानतें हैं और कुछ शर्म और कुछ हया भी होनी चाहिए जो कि इनके पास नहीं है। कहीं किसी इंसान के ऊपर तरस आ जाता है कि किसी ये सोचते हैं कि ये अवाम कम है, इससे इंशाल्लाह अगला जो प्रोग्राम होगा उससे कई गुना ज़्यादा अवाम निकलेगी। असां जो एहतजाज है वो एहतजाज है टाउन चेयरमैन नायल लाला रहीम के खिलाफ़। जेसी तोणी इलाके जा मसला हल नथा थियनि तेसी तोणी ही असांजी गॾियल जदोजहद जारी रहंदी। थैंक यू वेरी मच। अचो त लाला रहीम जेको असां सां वाइदो कयो उहो वफ़ा न कयो, उहो कूड़ो ऐं जेको आहे सो पंहिंजो हिकिड़ो डरपोक माण्हू आहे। लिहाज़ा असां उनखे इहो ई चवंदासीं त तूं जेके वाइदा कया उहे वाइदा वफ़ा कर। जेकॾहिं न कंदे त हीउ जेको अॼु 2 किलोमीटरनि जे फ़ासिले ते इहो अवाम बीठो आहे, इहो अवाम सुभाणे तुंहिंजे दफ़्तर जे साम्हूं बि वेंदो। पोइ थी सघे थो तोखे गिरेबान खां वठी ॿाहिरि कढी अचे ऐं पोइ ईअं न चइजां त हीअ अवाम मुंहिंजी बेइज़ती कई। पोइ अवाम आहे जॾहिं इहे तंग थींदो त आख़िर जंग आमन कंदो। सो लिहाज़ा मां तोखे इहो बि हिकिड़ो दफ़ो वरी लाला रहीम चवां थो, असांजी तोसां का बि ज़ाती जंग कान्हे। हिन इलाइक़े जा कम कर, तोखे कम करणा पवंदा। जे न कंदे त यकीनन ही अवाम आख़िरकार तो ताईं पहुचंदो। शहीद बेनज़ीर भुट्टो जॾहिं शहीद थी वई त उन वक़्तु पीपल्स पार्टी उहो पाण सां गॾु खई हली वई। हिन वक़्तु भुट्टनि जी पार्टी कान्हे, हीअ पार्टी ज़रदारनि जी आहे। तव्हांखे ख़बर आहे त ज़रदारी साहब जो पंहिंजो बेवर कहिड़ो आहे। त लिहाज़ा हिन वक़्तु जेका पीपल्स पार्टी मौजूदु आहे उन में कंहिं ॿी जमात जो जेको आहे सो पंहिंजो रूह फूकिजी वियो आहे। लिहाज़ा उन जमात खे बि आप सभु सम्झनि तो मां उनजो नालो न खणंदुसि। लिहाज़ा उन जे कारकुननि में, हुन जे कारकुननि में को फ़र्क़ु कोन्हे। उहे बि बदअख़लाक़ आहे, हीअ बि बदअख़लाक़ आहिनि। सो जेसि ताईं ही पंहिंजी बदअख़लाक़ी कंदा रहनि, असां पंहिंजो कमु कंदा रहंदासीं। हिननि जी बदअख़लाक़ी सां असां पोइ कोन हटंदासीं। हिननि जो जेको बि अॼु 5 महीना थी विया आहिनि, कंहिं बि यूसी में का बि गटर जो ढकण न ॾिनो आहे। असां हिनखे लाला रहीम खे ॿुधाइण था चाहियूं, हे अॼु तूं ॾिस पाण पंहिंजी अखियुनि सां ऐं तुंहिंजा वाठा बि ॾिसनि महिल जेको तव्हां चओ पिया त 20 माण्हू बि न गॾिबा, अॼु ॾिसो हज़ारे तादाद में माण्हू लाला रहीम जे ख़िलाफ़ु निकिता आहिनि। ऐं लाला रहीम खे मां इहो ॿुधाइण थो चाहियां त हिन अवामी रेफरेंडम खे ॾिसी तोखे अगरि हया ऐं शर्म आहे त फिलफोर इस्तीफ़ा ॾे। अगरि इस्तीफ़ा नथो ॾे त सुभाणे इहो कमकार शुरू कराए छॾ। न कराईंदे इनशाला तुंहिंजो पीछो असां छॾण वारा न आहियूं। असां हिन प्रोग्राम खां पोइ असांजे मेयर कराची सां मुलाक़ात आहे ऐं मेयर कराची खे असां सॼी हक़ीक़त को बयानु कंदासीं। ऐं मेयर कराची खां पोइ अपोज़िशन जेके लीडर आहिनि उन्हनि सां असांजी मुलाक़ात रखियलु आहे। ऐं उन खां पोइ बि कमु न थिया त असां वरी हिकिड़ो ऑल पार्टी कॉन्फ्रेंस घुराए ऐं उन में जेको आहे त इहो तय कंदासीं त लाला रहीम जो जेको टाउन ऑफिस आहे उनजो असां घेराव कंदासीं। थैंक यू।